राज़ी गोलार्चे में गुज़िरियल 24 कलाकनि खां हलंदड़ बरसात तबाही मचाए छॾी। शहर जा 6 वार्ड ऐं 14 यूनियन काउंसिलूं मुकमल पाणी हेठि आहिनि। वधीक वीडियो लिंक ते असां सां गॾु मौजूदु आहे धरती टीवी रिपोर्टर ईदन ज़िंदपुर जी। ईदन, आगाह कजो इन हवाले सां। जी त नाज़रीन, हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां गवर्नमेंट बॉयज़ हाई सेकेंडरी स्कूल वटि ऐं हीउ वार्ड नंबर 3 गोलाची तिलके में अचे थो। आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त गुज़िरियल 24 कलाकनि खां जेकी बरसाति आहे से गोलाची तिलके में तबाही मचाए छॾी आहे। हिते 100 खां वधीक घर ॾही पट थी विया आहिनि। काफ़ी जेके वाह आहिनि, जेके सिम नाला आहिनि, उन में घारा लॻण जे करे जेके ॻोठनि में पाणी दाख़िल थी चुको आहे। माण्हू बेयारो मददगार बीठल आहिनि। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त हिन वक़्तु आउं गवर्नमेंट बॉयज़ हाई सेकेंडरी स्कूल जो ग्राउंड में बीठल आहियां, जेको हिन वक़्तु मुकमल पाणी जे हेठि अची चुको आहे। हिते DC बदीन तरफ़ां इहो ऐलान कयो वियो त 3 ॾींहं स्कूली जेको स्कूल बंदि रहंदा, पर उनजो जेको स्टाफ आहे, जेको अमलो आहे, उहो हाज़िर रहंदो ऐं ॿार जेके आहिनि स्कूल कोन ईंदा। पर हिन वक़्तु ॾिसी सघे थो गुज़िरियल 24 कलाक हलंदड़ बरसाति जिते तबाही मचाई आहे, हीउ स्कूल जो जेको ग्राउंड आहे हिन वक़्तु मुकमल बरसाति जे पाणी अची चुको आहे। ऐं हिते जी जेकी इंतिज़ामिया आहे, अञा हिन पाणी निकाल करण लाइ के बि अहिड़ा उपाउ जेके आहिनि से न वरिता आहिनि। ऐं उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त गोलाची तिलके जूं जेके 14 यूनियन काउंसिलूं आहिनि उहे मुकमल हिन वक़्तु पाणी जे हेठि आहिनि। जीअं यूनियन काउंसिल कंजारी जो ॻोठ बादल चांडियो, यूसुफ ज़ीनपुर, ॻोठ अलानू जलालानी, ॻोठ वीरो कोली, इहे बि मुकमल पाणी जे हेठि आहिनि। ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में हिन वक़्तु 100 खां वधीक जेके आहिनि घर ॾही पट थी पिया आहिनि। उन जे करे जेको आहे सो तमामु घणा जेको आहिनि जेके माण्हू आहिनि उन सां मसइला पेश अचनि पिया। पर हिन वक़्तु ॾिठो वञे त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जा DC वधीन आहे, या तिलके इंतिज़ामिया, किथे बि नज़र न बि अचे। माण्हू पंहिंजी मदद पाण ते जेको आहिनि से महफ़ूज़ हंधनि खां मुंतक़िल